अॼु असां हिन वीडियो में कबाब जी लाड़काना ऐं KFC लाड़काना जा चिकन बर्गर ट्राई कंदासीं ऐं ॿिन्ही खे कंपेयर कंदासीं ऐं उन जे टेस्ट जे हिसाब सां मां उन्हनि खे रेटिंग ॾींदुमि। सभिनी खे वेलकम आहे मुंहिंजे न्यू ब्लॉग में। असां हिन महिल पहुची विया आहियूं कबाब जी रेस्टोरेंट ते। तो असां हाणे हलंदासीं अंदरि ऐं ट्राई कंदासीं चिकन बर्गर। तो असां हिन महिल अंदरि अची विया आहियूं कबाब जी में। ही तव्हां ॾिसी सघो था, ही कबाब जी आहे। मूंसां गॾु सर सागर भी आहे अॼु ब्लॉग में। सर सागर, लोगों ने कहा है यहाँ का जो जिंगर बर्गर है वो KFC के टक्कर का है, तो आपको क्या लगता है? पता नहीं है, लोग तो कह रहे हैं, यही देखने तो हम यहाँ पर आए। हाँ, लोगों का कहना है, पर आज आए हैं, देखते हैं कि कैसे है इसका बर्गर और वाकई KFC के टक्कर का है कि नहीं है। चलते हैं और काउंटर पे और ऑर्डर लेते हैं। अच्छा, टिकटॉक पे कुछ माण्हुनि वीडियोस ठाया हुआ कबाब जी लाड़काने जे बारे में, चयो हिन त हिननि जो चिकन ताज़ो न आहे। नेगेटिव कमेंट्स अचनि पिया। पोइ बि कबाब जी में रश लॻी पई आहे। तव्हां ॾिसी सघो था त केतिरी लाइन आहे ऐं मां ऑर्डर वठी रहियो आहियां। जिंगर ऑर्डर कयो आहे, कोल्ड ड्रिंक ऑर्डर कई आहे। हिन जिंगर जी क़ीमत रखी अथनि 600 रुपया ऐं कोल्ड ड्रिंक जी क़ीमत रखी अथनि 130, माना 730 ते तव्हां माना विथ कोल्ड ड्रिंक हिकिड़ो जिंगर ऑर्डर करे सघो था। तो हाणे ट्राई था कयूं हुन सां गॾु हिकिड़े जिंगर सां ही टे जेको आहे सो केचप ॾिना अथनि। था कयूं, ही रैप में आहे जिंगर। अच्छा, ही जिंगर आहे, अंदरि मायो विधो अथनि, हिकिड़ो पीस आहे ऐं लेटस आहे। अच्छा, मां पहिरियों शुरू वारा वीडियोस कबाब जी ॾिठा हुया त हिन में लेटस ऐं मायो न हुयो। सुना सागर, लेटस ऐं मायो विधो आहे। देखते हैं कैसे है इसका टेस्ट। चिकन भी सही है, क्रिस्पी है, मायो भी तस सिमिलर KFC जो टेस्ट दे। तो इनके मां केचप से ट्राई करे ॾिसां थो। अमेजिंग। अच्छा, हिन जी कोल्ड ड्रिंक आहे कबाब जी ऑरेंज फ्लेवर आहे, टेस्ट सुठो अथसि, सिमिलर आहे। ॾाढो हिन जो टेस्ट वाकई KFC सां मिले थो टेस्ट। ऐं हिनखे मां 10 मां ॾींदुमि 9.5। ॾाढो सुठो टेस्ट, वणियो मूंखे। सर सागर, आपको कैसा लगा बर्गर? मैं समझता हूँ KFC के मुकाबले में ये मुझे मजा नहीं आया। मैंने तो 10 में से 9.5 दिया। आप कितना देंगे? 9 दूंगा यार 9 अच्छी रेटिंग है, मतलब टक्कर का है, लोग जैसे कह रहे हैं। असां ही कबाब जी विजिट कियो ऐं जिंगर बर्गर भी ट्राई कियो। असां हाणे हलंदासीं KFC ऐं उतां जो जिंगर बर्गर भी ट्राई कंदासीं। ज़ाहिर आहे कंपेयर करिणो आहे त उते बि विजिट करे उते बि असांखे खाइणो पवंदो ऐं कंपेयर तॾहिं थींदो जॾहिं ॿई बर्गर ट्राई कंदासीं। हाणे असां हिते बर्गर ट्राई कयो, हाणे असां KFC ऐं उते बर्गर ट्राई कंदासीं। तो असां हाणे अची विया आहियूं KFC ते ऐं KFC ते हलंदासीं ऐं जिंगर बर्गर ट्राई कंदासीं ऐं कंपेयर कंदासीं। तो लेट्स गो। तो असां हाणे अची विया आहियूं KFC ते ऐं मां ऑर्डर हिते कयो आहे चिकन बर्गर जेको आहे सो 600 मिलियो, जेतिरो हिते हुई प्राइस कबाब जी हिते बि साॻी आहे। 600 रुपया जिंगर बर्गर आहे ऐं भाई कोल्ड ड्रिंक आहे उहा 180 रखी अथनि, हुते हुई 130 हुई। तो कोल्ड ड्रिंक हिते KFC ते महांगी आहे। कोल्ड ड्रिंक मूंखे उहा ॾाढी कबाब जी सुठी लॻी। उनजो टेस्ट जेको हुयो ऐं उन्हनि जी पंहिंजी कोल्ड ड्रिंक हुई, इहो उन्हनि हिकु शइ भली कई आहे। 600 जो जिंगर बर्गर ऐं 180 जी कोल्ड ड्रिंक, त इहा तो 780। हिन सां गॾु उन्हनि सिर्फ़ु हिकिड़ो ॾिनो हुयो केचप ॾिनो। हिननि केचप बि ॾिनो आहे, उहो बि किनौर जो ऐं किनौर जो ही चिली गार्लिक सॉस, इहे ॿ ॾिनी अथव सॉस। हुन में सिर्फ़ु टमाटो केचप ॾिनो, उहो बि एॾो ख़ासि मूंखे न लॻो। हिन जो केचप सुठो आहे, सो ट्राई था कयूं। सो हीअ आहे, हिन जे अंदरि बि लेटस आहे ऐं वाइट मायो आहे। जो चिकन जो जेको कलर आहे उहो ऑरेंज घणो आहे, हुनजो थोरो कलर चेंज हुयो कबाब जी जो। थी सघे थो वग़ैरह जा हुन में जेकी मैरिनेट आहे उहा डिफरेंट हुजे त कलर चेंज थी आहे। ऐं हीअ ट्राई करे ॾिसूं था, हुतां ट्राई करे असां हिनखे ट्राई करे ॾिसूं था।
KFC 10 आउट ऑफ 10 कबाब जी इन जे क़रीब आहे, इन जो टेस्ट एॾो ख़राब ना आहे, त कबाब जी वञी ट्राई करे सघो था उते बर्गर। तो सागर आप ट्राई करें। एक बात तो मैं बोलूंगा कि KFC जो है ना ब्रांड है, कबाब जी ने वाकई में टक्कर दी है, तो मैं 10 में से 10 दूंगा। गाइस मैं खाई वठां, तो खाई करे ख़त्म करे पोइ मिलूं। ओके गाइस, तो इहो अॼु जो व्लॉग ऐं उम्मीद आहे तव्हांखे हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो। पसंदि आया तो हिन वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर करे छॾियो, छो जो अहिड़ा मां वीडियो ठाहींदो रहंदो आहे। मिलूं था कि नए के वीडियो में, तंहिं वक़्तु ताईं अल्लाह।